नाज़रीन, तंगवाणी वेझो क़त्ल थियल नौजवान जे वारसनि इंडस हाईवे ते लाश रखे धरणो हयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठा टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मालिक खान। जी अता, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं क़त्ल कयल नौजवान मुजीब रहमान बखण जे वारसनि पारां ठुल कंदाकोट इंडस हाईवे ब्रिज पुल वटि मर्दन तोड़े औरतन मसमद बानखो मसमद हानी दीनमंद बखणी अली मुराद इमामदीन नूरमंद बखणी जी अगवानी में लाश रखी एहतजाज कयो। मुज़ाहिरन रोड ते लाश रखी रोड ब्लॉक करण सबब ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअत्तल थी। मुतासिर घुर कई त घर मथां हमलो करे नौजवान जे क़त्ल में मुलिस जवाबदार नूरदीन बंगुलानी रहीमदाद बंगुलानी जाम बंगुलानी जी के जल्द गिरफ़्तार कयो। हिननि चयो त जवाबदार पुलिस तहफ़ुज़ ॾेई रहे जेके जवाबदार वधीक नुक़सान कंदा। शबीराबाद जे इंचार्ज भट्टी जवाबदार सां बिट बड़ेल आहिनि। हिननि ख़ुसूस SSP कश्मीर खां मुतालबो कयो आहे त जवाबदार खे जल्द गिरफ़्तार करे हिसाब कयो वञे। जी अता, जी मेहरबानी।